अब्दुल्लाह वला तुश्रिकू बिही शय्यन व बिल वालिदैनि इहसाना। अल्लाह फरमातो वअब्दुल्लाह, अल्लाह जी इबादत कयो। कंहिंजी? अल्लाह जी इबादत कयो। बीजा दे फरमाए तो या अय्युहन्नास उबुदू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। अल्लाह फरमाए तो इंसानो पंहिंजे रब जी इबादत कयो जे तव्हां खे पैदा फरमायो आहे, अवां खां पहिरियनि क़ौमुनि खे पैदा फरमाई। तव्हां मुत्तकी परहेज़गार बणिजो। रब तव्हां जो कहिड़ो आहे? अल्लज़ी जअल लकुमुल अर्द फ़िराशं वस्समाअ बिनाअन वअंज़ल मिनस समाइ माअन फ़अख़रज बिही मिनस समराति रिज़क़न लकुम फ़ला तजअलू लिल्लाहि अंदादन व अंतुम तअलमून। ऐ इंसानो पंहिंजे रब जी इबादत कयो जे तव्हां खे पैदा फरमायो आहे, तव्हां खां पहिरियां अचण वारनि क़ौमुनि खे पैदा फरमायई। तव्हां मुत्तकी परहेज़गार बणिजो। तव्हांजो रब एॾे शान वारो आहे, एॾे कुदरत वारो आहे जो अल्लज़ी जअल लकुमुल अर्द फ़िराशा, जे रब तव्हांजे लाइ ज़मीन खे फ़र्श करे विछायो आहे। अब हेठि पाणी आहे, पाणी जे मथां ज़मीन रब विछाई त मुंहिंजा बाना वेहनि, घुमनि, सुम्हनि, सुख वठनि। ज़मीन विछाई, फर्श बनाए, आसमान खे छित बनाई। व अंज़ल मिनस समाइ माअन, ऐं आसमान मजा पाणी आणींदो आहे, पाणी नाज़िल कंदो आहे। उन पाणी जे ज़रिए अवां जा फसल थींदा आहिनि, अवां जा मेवा फुटंदा आहिनि, अवां खाधा खाईंदा हो, अवां जा खेत थींदा आहिनि। फरमाए थो पियो तव्हांजो अल्लाह एॾो करीम आहे जो सभु कुझु अवां जे लाइ करे थो पियो। फला तजअलू लिल्लाहि अंदादन व अंतुम तअलमून। नहीं आवाज में सुभान अल्लाह मज़ो थे थो। थोड़ी स्पीड वधायो त मां ॾिसां जागो था या मुंहिंजी ॿोली सम्झो था या न। सिंधी सम्झो था? अल्लाह अकबर। मुंहिंजे सोणे हबीब जा उम्मती हो। अल्लाह फरमाए इबादत कयो। कंहिंजी? रब थो चए इबादत कयो। केर थो चवे? ऐं इहा इबादत इंसान जे अचण जो मक़सद आहे। इंसान फुज़ूल न आयो आहे। फुज़ूल इंसान खे पैदा न कयो वियो आहे। खाइण पीअण जानवर बि था, बच्चा जानवर बि ॼणीनि था, पेट जानवर बि पालीनि था, जिंदगी जानवर बि गुज़ारीनि था। तोखे रब्बुल आलमीन अशरफुल मखलूकात छाजे लाइ बनायो आहे? इहो मक़सद कहिड़ो हो जो तोखे एॾी इज़त ॾिनी वई आहे? तोखे अहसनुल ख़ालिकीन, अहसनुल ख़ालिकीन त अल्लाह जी ज़ात जे तव्हांखे सुहिणो ख़ल्क़ियो आहे, अहसन तक़वीम चयो वियो आहे। एतिरियूं इज़तूं ऐं मक़ाम तोखे ॾिना विया छाजे लाइ? तुंहिंजो मक़सद आहे तू फुजूल पैदा न कयो वियो। कुरान करीम में अल्लाह फरमातो अफहसिबतुम अन्नमा खलकनाकुम अबसा, छा तव्हां गुमान था कयो त अल्लाह ताला अव्हांखे फुजूल पैदा फरमायो आहे? न न न, अव्हां जे पैदा थियण जो मक़सद कहिड़ो आहे? अल्लाह फरमातो अमा खलक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। अल्लाह फरमातो जिन्ननि इंसाननि खे मूं रब पंहिंजी इबादत जे लाइ पैदा फरमायो आहे। कंहिंजे लाइ? ॻाल्हाए सही मिठा, कंहिंजे लाइ? अॼु इबादत खां असां परे आहियूं।
असी जिक्र खां परे आहियूं, असी कुरान खां परे आहियूं, असी नमाज खां परे आहियूं, असी मस्जिद खां परे आहियूं, असां अल्लाह ऐं उनजे रसूल जे जिक्र खां परे आहियूं। मुंहिंजा मिठा भाउ सोच ज़िंदगी आरज़ी आहे ऐं के ईअं चवंदा आहिनि अबा मुल्ला ॼाणनि मस्जिद ॼाणनि, मुंहिंजो छा न मुंहिंजा भाउ न नमाज मुल्लनि जी न आहे, इबादत मुल्लनि जी न आहे। नबी आया उहे बि रब जी इबादत कंदा विया। नबीयन जी सीरत पढ़ो, नबीयन जी जिंदगी पढ़ो, अंबिया सगोरन के पढ़ो त खुदा जा शुक्र गुजार बाना बनिया, रब करीम जा साबिर बाना बनिया। दुख में सुख में तकलीफ में हर हाल में रब जी इबादत कंदा विया, आज़माइशन में भी पास थींदा विया, अल्लाह जा मजीद कुर्ब हासिल कंदा विया। साईं मूं वटि त कुछ आहे कोन, वरी कहिड़ी नमाज़ पढ़ा। अयूब अलैहिस्सलाम जी तारीख़ पढ़, अयूब अलैहिस्सलाम जी सीरत के पढ़। अल्लाह शैतान जो मौलाई रो नवाज़ो थईसे, माल मिल्कियतूं बच्चा तदे तो सा प्यार करे। रफ़रमाया मुंहिंजा प्यारा बाना लालच करे मां रब सां प्यार न कंदा हल, जेके मूंसां मुंहिंजा प्यारा हूंदा हल उहे दुख में भी मूंसां प्यार कंदा हल त सुख में भी मां रब सां प्यार कंदा। ॻाल्हायो पर तव्हां छो ॻाल्हाईंदो, मां छो ॻाल्हाईंदुमि? असां रब जे इश्क जी ज़री चखी कान्हे, असांखे मज़ो ईंदो कीअं? बेटा ऐसा मैं तो छा खां वञी छो तू बेली थी ॿियन जो। कोन था चओ सुभान अल्लाह। फरमाए तो छा खां वञी छो तू बेली थी ॿियन जो, वठ कंजक करीम जी जग जो वाली जो, सुख हूंदो सो जंहिंजो इश्क अल्लाह सी। अयूब अलैहिस्सलाम जो अनाज साड़ियो वियो आहे। हज़रत अयूब मथे निहार तो अल्हम्दुलिल्लाह। घर वारी चए थी सही ही छा माल सॼो अनाज सड़ियो, सब खेत फसल तबाह थी विया। फरमायो फसलन जो फिक्र हूंदो हो, हाणे इहो फिक्र बि लथो, मां ॼाणा रब जो ज़िक्र ॼाणा। औलाद पुट न्याणियूं उहे शहीद कया विया। हज़रत अयूब अलैहिस्सलाम चए तो अल्हम्दुलिल्लाह। साईं ही छा पुट मारिया विया, न्याणियूं मारियूं वयूं, औलाद रहियो न, अल्हम्दुलिल्लाह। हज़रत अयूब अलैहिस्सलाम फरमाए थो पियो त औलाद हुयो त फिक्र हो हिन पुट जो छा थींदो, हुन जो छा थींदो। हाणे औलाद रहियो न, शुक्र मां सॼो ॾींहुं रब जो ज़िक्र कंदो, सॼी रात रब जे खे यादि कंदो। कहिड़ी दुनिया में आई, छो असां पंहिंजो खुदा विसारियो। हज़रत गौसे आज़म कुतुब आलम महबूब सुबहानी कुतुब रब्बानी शहबाज इला मकानी सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी दस्तगीर बादशाह पीर ॿुधो अथव न? साईं वेठो आहे दरगाह शरीफ ते, हिकिड़ो माण्हू आहे, साईं अव्हां जो फर्ज़ंद जेको वापार लाइ वियो हो, वापार कयईं, फ़ाइदो थियो, हीरा जवाहर कमाए बेड़े ते चढ़ियो, वापस पे आयो, आओ चितो तूफान जो अची वियो, विच सीर में बेड़ो अची वियो, तिजारत वारो सामान बुॾी वियो, अव्हां जो बचड़ो भी शहीद थी वियो। गौसे आज़म कंदड़ो हेठि करे थोरे टाइम खां पोइ मथे खणी फरमायो अल्हम्दुलिल्लाह। छा फरमायो? अल्हम्दुलिल्लाह।
ठीक है कुछ अरसो गुजरियो अगे फोनू न हूंदियूं कुछ अरसे का वो सागो बाणो साईं कि बोला अर्जा केड़ो साईं उन ॾियारे जेका ख़बर मां तव्हांखे ॿुधाई ही या कूड़ी ख़बर हुई अवां जो सामान बि सलामत आहे अवां जो बच्चो बि सलामत आहे बेड़ो कथे किनारे लगी वियो आहे अवां जो बच्चो दरगाह ते पहुचण वारो आहे साईं वरी बि कंधों बार गर्दन हेठ करे वरी थोड़ी देर खां बाद मथे करे फरमायो अल्हम्दुलिल्लाह पुछण वारे चयो कबिला मूंखे ॻाल्हि समझ में न आई अगे भेरे मूं तव्हांखे चयो हो बेड़ो बुडी वियो बच्चो शहीद थी वियो तब तव्हां चयो अल्हम्दुलिल्लाह अॼु चवां थो बेड़ो बची वियो पुट सलामत आहे तब चओ था अल्हम्दुलिल्लाह ॻाल्हि सही न समझ में न आई फरमायो त ॿुध जॾहिं पहिरियां दफ़ा तो मूंखे चयो हो वापार वारो सामान बुडी वियो तुंहिंजो पुट शहीद थी वियो मूं हेठि मुराक़बो करे पंहिंजी दिलि ॾे तवजो कयो त ॾिसां त मुंहिंजे दिलि खे माल जे वञण जो ग़म आहे या न पुट जे शहीद थियण जो ग़म आहे या न पर मुंहिंजे दिलि खे परवाह ई कान हुई मुंहिंजी दिलि अल्लाह जे ज़िक्र में मशगूल हुई उन जे करे मां चयो हो अल्हम्दुलिल्लाह वरी जॾहिं तूं आयो आज चई तो बेड़ो सलामत आहे पुट बि सलामत आहे सामान सलामत आहे वरी मूं तवजो करे दिलि निहारियो ॾिसां त मुंहिंजे दिलि खे पुट जे बचण जी ख़ुशी आहे या न वापार जे बचल माल जे जी ख़ुशी आहे या न मुंहिंजो दिलि ॾे निहारियो त मुंहिंजे दिलि खे त परवाह ई कान हुई मुंहिंजे पुट जी ख़ुशी कान हुई वापार वारे सामान ॾे मुंहिंजी दिलि जो तवजो हुयो ई कोन मुंहिंजी दिलि अल्लाह जे ज़िक्र में मस्त हुई तॾहिं मूं चयो अल्हम्दुलिल्लाह मुसलमान आहियूं या सोच रखो तो मुखे पैदा कयो के मुखे बच्चा ॾिना कह मुखे अखियूं ॾिनियूं कह मुखे कन ॾिना कह मुखे हलण ला पेर ॾिना कह मुखे हेड़ी ज़ुबान ॾिनी कह मुखे ही फसल ॾिना कह सिज चंड जो निज़ाम मुझे ला कह कायम करे रखियो आ ही सर्दी गर्मी जी मौसम मुझे ला ही के कायम कई आ जने मां जी जल मां जे पाक पेट में अंदर मौजूद हुस उते मुखे रोजी ग़िज़ा केर पे पहुंचाए हाने त मोत वापारी आ करोड़पति आ पर जन जी जल मां जे पेट में मोहताज होए नाड़े जे जरिए मुझो रब तोखे रोजी अंदर में पहुंचाईंदो वक्त न विसार पंहिंजे रब खे न विसार रब जा एहसान याद कर मुझे रब करीम जे ज़िक्र खां परे न वञ रब जी इबादत खां परे न वञ हिक हिक शइ जो हिसाब थियणो जॾहिं पुछा थींदी न पोइ छा जवाब ॾींदासीं असांजे सिंध जो बुज़ुर्ग आहे सचल सरमस्त ॿुधो अथव न सचल ॻाल्हायो नथा सचल वॾो आशिक़ रसूल नंढड़ो हो फारूकी आहे हज़रत उमर फारूक जे खानदान मां फारूकी आहे नंढड़ो हो उस्ताद पढ़ाए से पढ़ अलिफ बा थोरो उस्ताद ने हारे वरी मुंह फेराए वरी चे सच्चो पढ़ वरी हेरे ने हारे आखिर उस्ताद बेजार थी पियो बेजार थी उस्ताद सच्चल साईं के चमाट वहाईया हेरे ने हारे सच्चल नंढड़ो हो उस्ताद ने निमाणा नेण खणी निहारे चे तो साईं न मार चवा तो पढ़ तो वरी एडा पे निहारी न मारा चे तो ए मियां मारन मुंह मां सजण ॾिसां कि न सबक पढ़ा ऐ मियां मारन मुंह मां सजण ॾिसां कि न सबक पढ़ा सचल सचल
सचल साईं फारूकिया रानीपुर जे भरसां दराजा शरीफ ते दरगाह साईं जी। उन साईं छा चयो? चए थो कॾहिं न वेही अल्लाह ओरी हशर में ॾींदे हिसाब कहिड़ो। रात भी गफलत में गुजारे, देह भी गफलत में गुजारे, सजो वक्त पंहिंजो गफलत में गुजारे, नेठ कब्र जो वञी मेहमान बने। चे तो हिसाब ॾियणो आ, मुंहिंजा त गाफिल न थी। कॾहिं न वेही अल्लाह ओरी हशर में ॾींदे हिसाब कहिड़ो। घुमी तो घिटियूं करी